नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त खिरड़ा मां ख़बर ॾींदा खिरड़ा में सिंधी अदबी संघ सिंध जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी परियल दायो पारां ऐलानियल 1 फरवरी खां 21 फरवरी ताईं सिंधी ॿोली क़ौमी मूवमेंट जे सिलसिले में सीन अलिफ सीन शाख खिरड़ा जी सेक्रेटरी नामियारी शाइर अदीब मुर्तज़ा फुल, डॉक्टर ज़ाहिद सोलंकी, हुसैन अली फुल, सलाम जमाली, यासीन जामरी, माजिद कुरैशी, सफ़ीउल्लाह सूमरो, AR फुल, इदरीस फुल, साहिल सोलंकी, इम्तियाज शहर समेत खिरड़ा जे सियासी समाजी इल्मी अदबी शख्सियतुनि पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कंदे चयो त ॿोली रहणी कहिड़ी लिबास सां माण्हुनि जी क़ौमी शनाख्त थींदी आहे। सिंधी ॿोली हज़ारनि सालनि खां हिन सरज़मीन सिंध जे माण्हुनि जे कचहरियुनि, सुगड़नि, अदीबनि, शाइरनि, कलमकारनि जे तहरीर, गुफ्तगू, कारोबार लाॻापियल ॾेती लेती समेत ज़िंदगी मुख़्तलिफ़ मुक़बे फ़िक्र सां लाॻापियल माण्हुनि जे राब्ते जो ज़रियो आहे। असां सिंध अदीब कलमकार इहो मुतालबो था करियूं त पाकिस्तान में रहंदड़ असुल क़ौमुनि, पंजाबियुनि, पख्तूननि, बलोचनि, सराइकियुनि, सिंधियुनि जी ज़बानुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण सां वफ़ाक़ जे यूनिटनि में बाइमी तालुकात प्यार, मोहब्बत, इत्तिफ़ाक़ ऐं इत्तेहाद सां मज़बूत थींदा, न के मज़ूर थींदा। तंहिं करे असां घुर था कयूं त पाकिस्तान जे यूनिटनि में रहंदड़ 5 क़ौमुनि जी ज़बानुनि सिंधी, बलोची, पंजाबी, सराइकी, पश्तो के क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।